नाज़िन चंबड़ वेझो फौजी नौजवान वजिस्तान में दहशतगर्दनि हमले में शहीद थी वियो आहे। तफ़सील मालूम था अशरफ मंगरियो खां। जी अशरफ। जी बिल्कुल तव्हां ॿुधायल चंबल तालुके ॻोठ जरार थेबो वासी अब्दुल हकीम पुट मिस्री थेबो वज़िस्तान में चौकी ते दहशतगर्दनि जे हमले में जेको नौजवान शहीद थी वियो आहे। नौजवान जे वारसनि खे इतला ॾिनो वियो आहे। संदसि भाउ रमज़ान थेबो सां मेराज टीवी जॾहिं ॻाल्हि ॿोल कई, उनजो चवण मुंहिंजो भाउ जेको आहे शहीद थियो आहे। मिसन थाणे अधु ॻोठ जरार थेबो वासी नौजवान शहीद थी वियो आहे। मिसन थाणे अधु ॻोठ जरार थेबो जो रहवासी अब्दुल हकीम पुट मिस्री थेबो वज़िस्तान में चौकी ते हमलो कयो, जिते ही ड्यूटी जे दौरान जेको शहीद थी वियो आहे। संदसि मड़ जेको आहे अॼु राति जेको ॻोठ जरार थेबो पहुचंदो। शहीद नौजवान हिकु पुट जो पीउ हो, 2.5 सालनि अॻे फौजी जवान जी शादी थी हुई आहे। 1 साल जो संदसि पुटु आहे ऐं फौजी जवान अब्दुल हकीम पुट मिस्री थेबो जेको आहे वज़िस्तान में चौकी ते दहशतगर्दनि जे हमले में जेको शहीद थियो आहे। संदसि मड़ जेको आहे अॼु जेको सो आंदो वेंदो चंबड़ तालुके जे ॻोठ जरार थेबो में। ही मिसन थाणे हद ॻोठ जरार थेबो जो नौजवान शहीद थी वियो आहे। जी अशरफ, तफ़सील का आगाह करण जे लाइ महिरबानी।